नाज़रीन आख़िर ॿुधाईंदा हलूं थाणे बुलाखानी भरपास में इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शहबाज उमरानी। जी शहबाज जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त थाणो बुलाखान तहलके में भी बरसात जो सिलसिलो जारी है। गुज़िरियल राति खां वठी थाणो बुलाखान तहलके में जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े जारी है। अॼु पिणु थाणो बुलाखान में जेके सिटीअ में बरसात जेको वसकारो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी है। इन वक़्तु भी थाणो बुलाखान शहर में जेको बरसात हली रही है। जॾहिं त थाणे बुलाखान जा ॿिया जेके शहर आहिनि थाणो आरब खान आहे, करचात आहे, मोल सरी या थाणो अहमद खान आहे, उन्हनि में पिणु बरसात जेका असां जारी आहे। जॾहिं त बरसात सबबु जेके नयूं ढोरा वही अचण करे जेके ॿाहिरि वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जो शहरी इलाइक़नि सां राब्तो जेको कटिजी वियो आहे। जॾहिं त बरसात सबबु जेको मौसलाती निज़ाम आहे, बिजली जो निज़ाम आहे, उहो धरम भरम थी वियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां थाणो बुलाखान शहर में बिजली न आहे। जॾहिं त बरसात खां पोइ जेके नयूं ऐं ढोरा वही अचण करे जेके शहरी माण्हू आहिनि उहे बरसात खे जेके सो इंजॉय करण जे लाइ जेके मुख़्तलिफ़ पॉइंटूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके हंध आहिनि उन ते वञी रहिया आहिनि ऐं इन बरसात खे इंजॉय करे रहिया आहिनि। जॾहिं त बरसात खां पोइ थाणो बुलाखान शहर में हिकु रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबु उतां गुज़रंदड़ माण्हुनि खे पिणु तकलीफ़ पेश अची रही आहे। जी।